एसटीपी तरफा गैर कानूनी तौर तरसियल अफ़गान पनाहगीरनि जी नेकालीअ लाइ मुज़ाहिरो कयो पियो आहे। कारकुननि डीसी ॼामशोर जे आफ़िस अॻियां कैंप क़ाइमु करे एहतजाज कयो आहे। अॻवाननि चयो त कोटड़ी समेत ॼामशोरे में केतिराई अफ़गानी गैर कानूनी तौर तरसियल आहिनि। इंतज़ामिया अफ़गाननि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयार नाहे। कार्रवाई करे खेनि नेकाली ॾिनी वञे। हिन अहम ख़बर खां नाज़रीन तव्हांखे आगाह कयूं पिया। कोटड़ीअ में एसटीपी तरफा गैर कानूनी तौर तरसियल अफ़गान पनाहगीरनि जी नेकालीअ लाइ मुज़ाहिरो कयो पियो आहे। कारकुननि डीसी ॼामशोर जे आफ़िस अॻियां कैंप क़ाइमु करे एहतजाज कयो आहे। कारकुननि जो चवणु हो त कोटड़ी समेत ॼामशोरे में केतिराई अफ़गानी गैर कानूनी तौर तरसियल आहिनि। इंतज़ामिया अफ़गाननि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयार नाहे। कार्रवाई करे खेनि नेकाली ॾिनी वञे। ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदासीं त कोटड़ी में एसटीपी तरफ़ां गैर कानूनी तौर तरसियल अफ़गान पनाहगीरनि जी नेकाली लाइ मुज़ाहिरो कयो वियो आहे। नाज़रीन कारकुननि डीसी ॼामशोरे जे आफ़िस अॻियां कैंप क़ाइमु करे एहतजाज कयो आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर इस्माइल बारेजो। जी इस्माइल बारेजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, कोटड़ीअ में एसटीपी तरफ़ां गैर कानूनी अफ़गान पनाहगीरनि जी नेकालीअ लाइ एहतजाजी कैंप क़ाइमु कई वई आहे। एसटीपी कारकुननि पार्टी अॻवान हैदर मला, यूनुस ओठो, इरशाद कंवर ऐं ॿियनि जी अॻवानीअ में डिप्टी कमिश्नर ॼामशोर जी आफ़िस आॾो अफ़गान पनाहगीरनि जी नेकालीअ लाइ कैंप लॻाए एहतजाज कयो। एहतजाज दौरान कारकुननि कोटड़ी ऐं ॼामशोर ज़िले समेत सिंध मां गैर कानूनी अफ़गाननि जी नेकालीअ लाइ ज़ोरदार नारेबाज़ी पिणु कंदा रहिया। कोटड़ीअ समेत ॼामशोर ज़िले में हज़ारे गैर कानूनी अफ़गान रहनि था, पर ज़िले इंतज़ामिया उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। अहिड़ो मौक़ुफ़ रखियो आहे एसटीपी अॻवाननि। उन्हनि जो वधीक चवणो हो त कोटड़ी साइड में पनाहगीरनि पारां क़ाइमु कयल अफ़गान कोट नाले बस्तीअ में बि पुलिस खे अफ़गानी पनाहगीर नथा मिलनि। अहिड़ी पुलिस ते कहिड़ो भरोसो कंदासीं। अॻवाननि चयो त अफ़गान जेके आहिनि से खुलेआम जेके सोशल मीडिया ते वायरल थियल आहिनि ऐं उन खां अलावा जेको सो मुल्क ख़िलाफ़ जेको सो नारा भरनि था, पर उन्हनि ख़िलाफ़ पुलिस जेका आहे सा डिवाइस खणी सिर्फ़ु आङूठनि जा निशान वठी ऐं उन्हनि खे जेको सो शनाख़ती कार्ड हुअण ते जेको सो क्लीयरेंस ॾिनी थी वञे। हिननि चयो त नादरा पारां उन्हनि जी डेटा मुकमिल कढी वञे त उन्हनि जा जेके आहिनि से अपराध ॾाढा किथां जा हुआ। उन्हनि इल्ज़ाम इहो बि हयो त हिकु जेके से भाउरनि चारि पनाहगीर उन्हनि में चइनी पनाहगीरनि में चइनी जा वालिद जेके आहिनि से अलॻि अलॻि आहिनि। अहिड़ी तरह हिननि खे सहूलियतकार जेके हितां जा मकामी थिया आहिनि या ॿाहिरि जा थिया आहिनि उन्हनि ख़िलाफ़ बि कार्रवाई करे ऐं अफ़गानी खे जेको सो फौरी तौर हितां जेको सो नेकाली ॾिनी वञे जेका मुल्क लाइ ऐं सिंध लाइ ख़तरनाक आहिनि। जेके हिननि चयो त वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत पारां जेको ऐलान कयो वियो आहे उन ते जो ॼामशोर ज़िले में अमल नथो थिए। हिननि मुतालबो कंदे नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द जेको सो ॼामशोर कोटड़ीअ में फिलफोर ऑपरेशन करे पनाहगीरनि खे नेकाली ॾिनी वञे। जी महिरबानी इस्माइल बारे जो तफ़सील ॾियण लाइ।